अॼु असां सबट्रैक्ट यानी कट करणु सिखंदासीं। सबट्रैक्ट यानी शयुनि जे वॾे ग्रुप मां कुझु शयुनि खे ऐं वॾे नंबर मां नंढो नंबर घटि करणु। वॾे ग्रुप मां शयुनि खे कढण खे या वॾे नंबर मां नंढे नंबर खे घटि करण खे सबट्रैक्शन चइबो आहे। 12 हे माइनस आहे। छा चयो? तव्हांखे हिन जी ख़बर न आहे? अचो मां ॿुधायां थी। जॾहिं असां माइनस खे शयुनि या नंबर्स जे विच में लॻाईंदा आहियूं त असां हिननि शयुनि या नंबर्स खे घटि कंदा आहियूं। अचो पहिरियां शयुनि खे सबट्रैक्ट करियूं था। हे हिकु पोपटनि जो ग्रुप आहे। 1 2 3 4 5 पोपट 5। हाणे असां 5 जे ग्रुप मां 3 खे सबट्रैक्ट कंदासीं। तव्हांखे ख़बर आहे न त घटि करण खे सबट्रैक्ट करणु चइबो आहे। 1 2 3 पोपट 3। हे 5 आहे ऐं हे 3 आहे ऐं हे अची वई सबट्रैक्शन जी निशानी यानी माइनस। हे बराबरि आहे। हे बि माइनस वांगुरु मैथ जी ख़ासि निशानी आहे जंहिंजो मतिलबु आहे बराबरि। जल्दीअ सां गिणियो ऐं ॿुधायो हिन सेट में केतिरा पोपट बचिया। 2 पोपट 2। 5 minus 3 is equal to 2 यानी 5 minus 3 बराबरि थींदो 2 जे। छा तव्हांखे सम्झ में अची वियो? अचो वरी ॾिसूं था। हे कुझु ब्लॉक्स आहिनि। जल्दी सां गिणियो। 7 ऐं अची वई माइनस जी निशानी। हिन मां असां 4 घटाईंदासीं। जल्दी सां गिणियो त बाक़ी केतिरा बचिया। तव्हांजो जवाबु कहिड़ो आयो? वाओ सही, मुंहिंजो जवाबु 3 आयो। 7 minus 4 is equal to 3 यानी 7 minus 4 बराबरि आहे 3 जे। हे त तमामु मज़े जी टॉफ़ियूं लॻी रहियूं आहिनि। अचो त 8 खे 0 सां सबट्रैक्ट करियूं था। इहा त तव्हांखे ख़बर ई आहे त 0 जो मतिलबु कुझु बि न हूंदो। त असां 0 खे कंहिं बि नंबर मां सबट्रैक्ट कंदासीं त उन सां वॾे नंबर ते को बि फ़र्क़ु न पवंदो। 8 minus 0 जो जवाबु ईंदो 8। आहे न तमामु आसान। 8 minus 0 is equal to 8। अड़े हे छा मुश्किल आहे छा? तव्हां शयूं ॻोल्हे रहिया आहियो? शयूं न आहिनि त छा थियो? तव्हां टुबिका लिखी ऐं इन्हनि खे क्रॉस करे बि सबट्रैक्ट करे सघो था। जीअं त 8 minus 3 त तव्हां 8 टुबिकनि मां 3 क्रॉस कंदो त बाक़ी केतिरा बचंदा? तव्हांजो जवाबु कहिड़ो आयो? मुंहिंजो जवाबु 5 आयो। 8 minus 3 is equal to 5। 6 minus 4 बराबरि थींदो। हाणे तव्हां हिननि ॿिनि नंबर्स खे सबट्रैक्ट करियो। छा तव्हांजो जवाबु 2 आहे? बिल्कुलु सही, मुंहिंजो बि 2 आहे। 6 minus 4 is equal to 2।
हाणे तव्हां स्क्रीन ते नज़र ईंदड़ नंबर्स खे सबट्रैक्ट करियो जीअं असां हाणे टिबका लॻाए कयो।